कराची के मुख्तलिफ इलाकन में तेज हवाऊं घुलण शुरू थी विया आहिनि। गॾा भर पासे वाले इलाकन में हल्की फुहार भी थी आहे, जे बाद गर्मी जो जोर घटिजी वियो आहे। नाज़िमाबाद एबी एरिया सरजानी टाउन बेन इलाकन में मिट्टी जो तूफान आयो आहे। कराची के मुख्तलिफ इलाकन में तेज हवाऊं घुलण लगियूं आहिनि। गॾा भर पासे वाले इलाकन में हल्की फुहार भी थी आहे, जे बाद गर्मी जो जोर कुछ घटिजी वियो आहे। नाज़िमाबाद एबी एरिया सरजानी टाउन बेन इलाकन में मिट्टी जो तूफान आयो। कराची के मुख्तलिफ इलाकन में तेज हवाऊं घुलण लगियूं आहिनि। गॾा भर पासे वाले इलाकन में हल्की फुहार भी थी आहे, जे बाद गर्मी जो जोर कुछ घटिजी वियो आहे। नाज़िमाबाद एबी एरिया सरजानी टाउन बेन इलाकन में मिट्टी जो तूफान आयो। कराची के मुख्तलिफ इलाकन में तेज हवाऊं घुलण लगियूं आहिनि। गॾा भर पासे वाले इलाकन में हल्की फुहार भी थी, जे बाद गर्मी जो जोर घटिजी वियो आहे। नाज़िमाबाद एबी एरिया सरजानी टाउन बेन इलाकन में मिट्टी जो तूफान आयो।